नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नवाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त नवाबाद पुलिस एडिशनल सेशन कोर्ट टंडो आदम जे अदालती हुकुम ते नवाबाद वेझो देह भरड़ो वारे इलाइक़े ॻोठ नईम काइमखानी ते छापो कार्रवाई कंदे ज़मींदार नईम काइमखानी पारां मुबीना बांदी बणियल कोली बिरादरी जे 7 घर भातियुनि खे बाज़ियाब कराए थाणे ते खणी आया आहिनि। फरियादी मोती काछी कोली दरख़्वास्त दाख़िल कराई हुई त मथे ॼाणल ज़मींदार हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजे घर भातियुनि मुबीना तौर क़ैद करे जबरी हरीपो कराईंदा आहिनि, जंहिं ते अदालती नवाबाद पुलिस खे हारी बाज़ियाब कराए अदालत में पेश करण जो हुकुम ॾिनो। अहिड़े हुकुम ते नवाबाद पुलिस कार्रवाई कंदे मोती कोली जे कुटुंब जे घर भातियुनि जंहिंमें श्रीमती मीरा ज़ाल मोती मीरो मेवो कोली ऐं 5 ॿारड़ा शामिल हारियुनि खे बाज़ियाब कराए पुलिस मूजिबि अदालती हुकुम ते समूरे हारियुनि खे बाज़ियाब करायो वियो, जेके घरनि में मौजूद उतां थाणे ते आणण बाद खेनि सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। ॿिए पासे ते मोती कोली ॻाल्हाईंदे चयो आहे त ज़मींदार हथियारनि जे ज़ोर ते मुबीना तौर बांदी बणाए जबरी पोरियो वठंदा हुआ, संदसि को बि हिसाब किताब न रहियल आहे। ॿिए तरफ़ ज़मींदार सां राब्तो करण ते ॿुधायो त ॼाणल हारियुनि ते कर्ज़ आहे, कर्ज़ खे फॿाइण लाइ हारियुनि पारां कूड़ो इल्ज़ाम लॻाया विया आहिनि। जबरी पोरियो नथो वरितो वञे, न का निजी जेल आहे। अहिड़ा फराडी हारियुनि असां ज़मींदारनि खे बदनाम कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।